नाज़रीन मिठी में ख़बरात पुछाईंदासीं। अदालत चीफ मेडिकल ऑफिसर जे मुबैना आपघात वारे केस में 2 सीनियर डॉक्टरनि समेत संबूरनि जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। तफ़सील मालूम कयो था। गुलज़ार गुल ओठो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। गुलज़ार गुल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिविल अस्पताल मिठी के चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर अब्दुल करीम शेख जी जो मोबाइल पुटुकेशन थी हुई वारसन के फिरियाद से 8 डॉक्टर समेत 8 जवाबदार हुआ जो ख़त्म जणाया उन्होंने केस दाख़िल थियल हो मिठी थाने से जैसे तो उन्हें कच्ची जो ज़मानत हुई वह 8-10 ॾींहं अॻु में थियल हुई। उन्हें हिन वक़्त इन वक्त एडिशन सेशन जज मिठी अदालत के केस में नामज़द के समूरा जवाबदार हुआ जिनकी पिण ज़मानत सो रद्द थी वही है। जैसे तो केस में नामज़द जवाबदार जैमें अॻूणो MS डॉक्टर हरीश जगानी डॉक्टर मोहन खत्री डॉक्टर अब्दुल मालिक नोहरी सेक्शन अफसर जो कराची जो खाते जो सिंधी शफी हुजण ॿिया मुलाज़िम जैसे बरकत हिंगोर जो है मनसार भील है सरदार भील है रजब कुंभार जिनकी पिण ज़मानत जो एडिशनल सेशन जज मिठी जे उन ज़मानत रद्द करी जैं बस ज़मानत रद्द थियण बैदि जेके हू आसानी से कोर्ट में फिरार थी पर पुलिस न हुअण करे फिरादी जेके हुआ उन वारस जेके डॉक्टर अब्दुल करीम शेख जा रहियूं कंदा रहा जवाबदार के गिरफ़्तार कई पर पुलिस जेका सो उनके आसानी से उनके रस्तो ॾेई छॾियो जैं करे समूरा जेके जवाबदार जेके हुआ 8 में 7 जवाबदार पेश थिया हुआ ऐं 7 ई जेके जवाबदार फिरार थी विया पर पुलिस उनके गिरफ़्तार करे न सघी आहे। जॾहिं हिकु जेको जवाबदार जेको सो रजब कुंभर जेको शुरू खां वठी जेको आख़िरी ताईं अॼु जेका ज़मानत पकी थी उन पिण कोन पहुची सघियो जंहिं करे उनजी बि ज़मानत जेका रद्द थी वई आहे। जॾहिं त ॿिए पासे जेको फिरियादी जेकी धुर जेका आहे उन जो मौक़िफ़ आहे पुलिस हितां जी जेके उनखे जवाबदारनि खे हथ वठी उनखे फिरार करे छॾियो आहे ऐं जवाबदार जेके हुआ उहे गिरफ़्तार न थी सघिया जंहिं करे असां अञा बि जेके सो वरी बि हिन ख़िलाफ़ जेको सो प्रेस कंदासीं ऐं असां जेको अॻिते अहिड़ा अफ़सरनि खे पिण ॼाण ॾींदासीं। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे सो हर सूरत हालत में जेका पुलिस जी जेका वॾी नफ़री जेका बि सिर्फ़ु पंहिंजे ऑफिस ताईं महदूद हुई ऐं जवाबदार जेके हुआ सो फिरार थी विया। जी गुलज़ार गुल ओठो, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।